सिंध में मंशियात जो ज़हर नओं न आहे, पर जॾहिं इक़्तिदार सां लाॻापियल घर मां हिकु नौजवान ज़िंदगी हारे वेहे थो तॾहिं ई हुकूमत जा कन खड़ा थियनि था। PPMN एजाज़ जखराणी जे नौजवान पुट ज़ैद जखराणी जे मौत हिन बहरान खे हिकु भेरो ॿीहर बहस हेठि आणे छॾियो आहे। सवाल रुगो हिकु वाक़े जो न आहे, पर उन्हनि समय हज़ारे ज़िंदगियुनि जो आहे जेके सालनि खां हिन ज़हर जे वर चढ़ी ख़ामोशी सां ख़तम थी रहियूं आहिनि। ऐं हाणे हिन पस मंज़र में हिकु वधीक सनसनीखेज़ हक़ीक़त साम्हूं आई आहे, अहिड़ी हक़ीक़त जेका हिन बहरान खे सिर्फ़ इस्तेमाल ताईं न पर पैदावार ताईं खणी वञे थी। सिंध असेंबली में छिरकाईंदड़ इंकशाफ। हाणे मंशियात रुगो ॿाहिरां न पर सिंध अंदर बि पोखी पई वञे। सिंध जे सियासी ऐवान में तॾहिं सनसनी पखिड़िजी वई जॾहिं कुझु अरसो अॻु हुक्मरान जमायत पीपल्स पार्टी जे MPA सरदार ख़ान चांडियो सिंध असेंबली जे फ्लोर ते तक़रीर कंदे हिकु संगीन इंकशाफ कयो हो। हिन चयो हो त मंशियात जो मसलो हाणे सिर्फ़ सरहद पार खां ईंदड़ स्मगलिंग ताईं महदूद नाहे रहियो, पर सिंध जे अंदर ई अफ़ीम जहिड़ा ख़तरनाक फसल पोखिया पिया वञनि। सरदार ख़ान चांडियो दादू ज़िले में अफ़ीम जे वॾी पोखी जी दावा कंदे सिंध असेंबली जे फ्लोर तां वॾे वाक़े इंकशाफ कंदे चयो हो त संदसि ज़िले दादू में गुज़िरियल 10 सालनि खां तक़रीबन 700 खां 800 एकड़ ज़मीन ते अफ़ीम जो फसल पोखियो पियो वञे। सरदार ख़ान वधीक चयो त मां हर साल वज़ीर आला सिंध, घरू वज़ीर, उन वक़्त जे नार्कोटिक्स वज़ीर ऐं एंटी नार्कोटिक्स फोर्स वारनि खे निशानदेही कंदो आहियां त ही कमु थी रहियो आहे। एक्शन वठो, पर अफ़सोस सां चवणो पवे थो 15 मिंटनि 1 कलाक जो ऑपरेशन करे सोशल मीडिया ते ॾेखाव लाइ वीडियो रखाए था छॾनि। सवाल उथे थो, जेकॾहिं हर साल निशानदेही थी रही आहे त पोइ कार्रवाई रुगो ॾेखाव ताईं छो महदूद आहे। हिन वधीक चयो त इन शइ खे पाड़ो ख़तमु करण लाइ ठोस क़ानूनी क़दम खणणा पवंदा। असांजे कानून खाते जी प्रोसिक्यूशन वारे शोबे में घणियूं कमज़ोरियूं आहिनि। उहे केस अहिड़ो था ठाहिनि जो जवाबदार जी 2 ॾींहंनि में ज़मानत थी वञे थी। हिते वरी बि सवाल उथे थो त जॾहिं केस ई कमज़ोर तयारु थियनि था त पोइ इंसाफ़ कीअं मुमकिन थींदो। सरदार ख़ान चांडियो इल्ज़ाम लॻाईंदे चयो त असांजा ऑफिसर पुलिस जी मोबाइलनि में मंशियात जो कारोबार कनि था। पुलिस फोर्स जी निगरानी में इहो कमु हले थो, छो जो उन्हनि खे चोलो ॿियो ॾेखारियो वञे थो। इन लाइ असां एक्शन खणण खां लवायूं था। भली कहिड़ी बि लॉ एनफोर्समेंट एजेंसी हुजे, उहा इन्ही ॾोह में मुलविस आहे। उहे मुलविस न हुजनि हा त अॼु ओपन असांजे ॻोठनि में, घरनि में, ॿनियुनि में इहो सभु कुझु न थिए हा। इहो करण वारा बि असीं आहियूं। इन शइ जे बारे में असांखे अखि पटणी पवंदी जे असांखे हिन सिंध जे बारे में सोचणो आहे। सवाल उथे थो, जेकॾहिं कानून जी पासदारी कंदड़ इदारा पाण ई शकी बणिजी वञनि त पोइ कानून ते अमल कराइण केरु ईंदो। हिन वधीक चयो त कहिड़ो स्कूल आहे, कहिड़ो ॻोठ आहे जिते मंशियात नथी पहुचे। एंटी नार्कोटिक्स फोर्स डिपार्टमेंट जी विंग सुतल आहे। उथे बि थी त रुगो सोशल मीडिया ते ॾेखारण लाइ, न त हू पूरो वक़्तु सुतल आहे। वरी साॻियो सवाल उथे थो, जॾहिं इदारा ई सुतल हुजनि त पोइ नौजवाननि खे जाॻाइण जी ज़िमेवारी केरु खणंदो। सरदार ख़ान चांडियो वधीक चयो त जे पुलिस थी एक्शन खणे त एंटी नार्कोटिक्स वारा चवनि था त अवां असांजे कम में मुदाख़लत न कयो। सरदार ख़ान जी इन निशानदेही ते बि सवाल उथे थो त इदारनि जे विच में ही तकरार आख़िर कंहिंजे मुफ़ाद में आहे ऐं नुक़सानु कंहिंजो थी रहियो आहे। हिन ज़ोर ॾींदे चयो त असां चऊं था त बलोचिस्तान ऐं KPK मां मंशियात स्मगल थी सिंध पहुचे थी। न, असां पाण पिया हिते पोखियूं। इहा पोख बंदि करायो, उन ते एक्शन खणायो। आख़िर में हिन अपील कंदे चयो त सभु वचन कयो त कंहिं ते बि एक्शन थिए थो त उन जे लाइ फ़ोन न कंदव, कसम खणो, तॾहिं इहो मामिलो वञी हल थींदो। बाक़ी ॻाल्हियुनि सां इहो मसइलो हल कोन थींदो। घणियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जो असां ॻाल्हियूं करे वरी सुम्ही रहंदा आहियूं, निंड पइजी वेंदा आहियूं। जे निंड पइजी वियासूं त पोइ थी सघे थो त सिंध जो मुस्तक़बिल बि ईअं निंड पइजी वञे। सरदार ख़ान चांडियो ख़बरदार कयो त जेकॾहिं हुकूमत ख़ामोश रही त सिंध तबाही तरफ़ वञी सघे थी। सवाल हाणे इहो न आहे त मंशियात किथां अचे थी। सवाल इहो आहे त जेकॾहिं मंशियात हाणे सिंध अंदर ई पैदा थी रही आहे त पोइ उन जंग जो मोर्चो किथे आहे।